नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं जरवार मां एसडीएन न्यूज़ जे रिपोर्टर आतिफ हुसैन लोंडे जे रिपोर्ट मुताबिक़ हयात पिताफ़ी सिंध ऐं हिंद जे गादीसर संत राजाराम जे 311 उत्साह जूं तक़रीबूं पंहिंजे पुॼाणी ते पहुतियूं। मेले जे इंतज़ामिया सिक्योरिटी जो जाइज़ो वठण लाइ एसएसपी घोटकी ऐं डीसी घोटकी हयात पिताफ़ी पहुता। हयात पिताफ़ी में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां शदानी दरबार हयात पिताफ़ी में दरबार जे बानी संत श्रद्धाराम जे 311 जनम जो मेलो वॾे धामधूम सां हलण बाद ख़ैरियत सां पुॼाणी ते अॼु पहुची वियो आहे। मेले जे सिक्योरिटी इंतज़ामिया जो जाइज़ो वठण लाइ डीसी घोटकी ख़ालिद सलीम, एसएसपी घोटकी डॉक्टर फरक लंजार हयात पिताफ़ी पहुता। जाइज़ो वठण बाद पिंडाल में पहुची संत युडेश्वर लाल ऐं इंडिया खां आयल यात्रियुनि ऐं पूरी हिंदू बिरादरी खे मेले जूं मुबारकूं ॾिनियूं। हुननि वधीक ॿुधायो त असांजो फर्ज़ु आहे त असां अव्हांखे सिक्योरिटी ऐं सुकून माहौल ॾियूं जीअं अव्हां सुठे तरीक़े सां रही सघो। ॿिए पासे 15 ॼणियुनि जी रस्म पिणु अदा कई वई। मेले में हिंद तोड़े सिंध खां आयल यात्री मेले में शरीक करण खां पोइ वापसि पंहिंजनि माॻनि ॾांहुं पिणु रवाना थी विया, जॾहिं त मेले में हिंदू बिरादरी जे 13 जोड़नि जो इज्तिमाही शादियूं पिणु करायूं वयूं। शादियुनि बाद जोड़नि पिणु दरबार ते पूॼा पाठ करे वॾे ख़ुशी जो इज़हार कयो आहे। होॾां हिंदुस्तान खां आयल वफ़द सिंध मां मिलियल प्यार विचां दरगाह मां रवाना थियण वक़्तु पंहिंजा लुड़क रोके न सघिया ऐं अचकारूं ॾेई वापसि रवाना थी विया। वापसी वक़्तु आयल जथे में शिरकत कंदड़ यात्रियुनि साफ़िन ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे माण्हुनि में जेतिरी मोहबत आहे उहा असीं पंहिंजे वतन जे माण्हुनि में कॾहिं बि न ॾिठी आहे। हुननि चयो त सिंध वासियुनि पारां मिलियल प्यार कॾहिं बि विसारे न सघंदासूं ऐं ईंदड़ साल बि कोशिश करे ॿीहर दरबार ते हाज़िरी भराइण लाइ ईंदासीं।